असां सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा जेको माण्हू ख़त्म नबूवत जो जेकर 5 मिनट भी कम करे उन जी जन्नत जो जिम्मेवार अताउल्लाह शाह बुखारी आहे। उन जो जन्नत जो जिम्मेवार केरु आहे? अताउल्लाह शाह बुखारी। हिकु दफ़ो इंतहाई वॾी लड़ाई थी, घणा माण्हू ख़त्म नबूवत जे करे शहीद थी विया हली। असां सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह हिकिड़ो माण्हू थी थो चवे हे माण्हू हेॾा शहीद थिया, हिननि जो जिम्मेवार केरु आहे? साईं सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जोश जे अंदरि अची विया ऐं फरमायूं त तूं छा थो चवीं? मां त अताउल्लाह इहो थो चवां हिन वक़्तु जेके मुसलमान शहीद थिया आहिनि सिर्फ़ इहे न, क़यामत जी सुबुह ताईं जेके मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्म नबूवत जी जंग लड़ंदा रहंदा उन्हनि जी जन्नत जो जिम्मेवार अताउल्लाह शाह बुखारी आहे। उन्हनि जी जन्नत जो जिम्मेवार केरु आहे? अताउल्लाह शाह बुखारी आहे। असां सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जॾहिं जेल जे अंदरि विया, ख़त्म नबूवत जे करे जेल जे अंदरि विया, छा कंदा? चकी हलाईंदा हुआ। तक़रीबन 20 किलो अटो रोज़ाना जेको आहे सो चकी जे अंदरि पीसींदा हुआ। असां सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह खे पंहिंजो मुरीद चवणु लॻो साईं हे तव्हांजा हथ नाज़ुक, तव्हांजो जिस्म नाज़ुक, तव्हांखे इंतिहाई वॾी तकलीफ़ ईंदी हूंदी। सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह मुस्कुराए करे फरमायो यारो सौदो सस्तो आहे, ॾींहं जो अम्मा फातिमा जी सुन्नत ते अमल कंदो हा, रात जो अबे मुस्तफ़ा जो दीदार थींदो आहे। रात जो छा थींदो आहे? हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जो दीदार थींदो आहे। जॾहिं ख़त्म नबूवत जो मुजाहिद हिकिड़ो गिरफ़्तार थी वियो त उन वक़्तु क़ाज़ी एहसान में शुजाबदी रहमतुल्लाह अलैह उहे छा थी विया? गिरफ़्तार थी विया। त उते साईं जन जॾहिं विया त उतां जो जेको चौकीदार हुयो सम्झो जेल जो, उहो काफ़िर हुयो, हिंदू हुयो। उनखे चयूं त तोखां पहिरीं हिकिड़ो माण्हू हिते गिरफ़्तार थी आयो ऐं उहो बि ख़त्म नबूवत जो चौकीदार हुयो। उहो छा हुयो? ख़त्म नबूवत जो चौकीदार हुयो। ऐं फरमाई त उन में मूं हिकिड़ी अजीब ख़ुसूसियत ॾिठी। उन जे अंदरि छा ॾिठी? अजीब ख़ुसूसियत ॾिठी। चऊं त उहा कहिड़ी? फरमायो त जॾहिं उहो राति जो पंहिंजे कमरे जे अंदरि सुम्हंदो हो त अचानक रोशनी थी वेंदी हुई। अचानक छा थी वेंदी? रोशनी थी वेंदी हुई। जॾहिं मां उन खां पुछा कंदुसि न ॿुधाईंदो हो। जॾहिं आख़िरी राति उन जी आई फांसी वारी त उन खां मूं ॾाढो इसरार कयो यार तो वटि का टार्च आहे त मूंखे ॿुधा, जेकॾहिं जो का बि हक़ीक़त आहे मूंखे ॿुधा, आख़िर तुंहिंजे कमरे जे अंदरि एॾी रोशनी छा जे लाइ थी वेंदी आहे? त फरमाई त तोखे ॿुधायां थो। उनखे ॿुधाई त जॾहिं खां हिन जेल जे अंदरि मां मुहम्मद मुस्तफ़ा जी ख़त्म नबूवत जे करे आयो आहियां, हर रोज़ाना मुहम्मद मुस्तफ़ा जो दीदार थींदो आहे। हुज़ूर जी बरकत आहे जो मुंहिंजो कमरो रोशन थी वेंदो आहे। छा थींदो आहे? कमरो रोशन थींदो आहे। बहरहाल जेके साईं जन हज़रत महबूब मोहम्मद मुस्तफ़ा हाजी माणक ख़त्म नबूवत जो इंतिहाई वॾो मुजाहिद थी गुज़रियो। हाजी माणक सिंधी हो असांजो, इंतिहाई वॾो ख़त्म नबूवत जो मुजाहिद थी गुज़रियो आहे। जॾहिं ख़त्म नबूवत जे जेको शातिम में रसूल गुस्ताख़ रसूल खे क़त्ल कयईं त जेल जे अंदरि वियो। जेल जे अंदरि वियो वकील उनखे चयो त भई तुंहिंजो मसइलो आसान आहे, उन्हनि वटि गवाह कोन्हनि के, तूं पंहिंजे जेको आहे सो जेको तुंहिंजो मुतालबो आहे, जेका तुंहिंजी गवाही आहे, जेका तुंहिंजी ॻाल्हि आहे, उनखे थोरो चेंज कर त तुंहिंजो केस असां खटे वेंदासीं। हाजी माणक रहमतुल्लाह अलैह जोश जे अंदरि अची विया ऐं चयाईं त मूं वॾा हज कया।